खे वरिता आहिनि। उन हवाले सां छाछरो जे ॻोठ उमेद अली रिंद मां रिपोर्ट करे रहियो आहे खैर मोहम्मद रिंद। नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं छाछरे जे ॻोठ उमेद अली रिंद में, जिते ताज़ियुनि बरसातुनि खां पोइ चवंदा आहिनि त थर उठे त थर न त भरी भर। हींअर असां उमेद अली रिंद जे भर पासे में मौजूदु आहियूं, जिथे जेको आहे सो फसल मुकमल तयारी करे रहियो आहे, जंहिंमें गुआर आहे, ॿाझर आहे, मुङ आहिनि, तिर आहिनि, अॻु खां तमामु बहितर थिया आहिनि। अचो त उन्हनि ॻोठाणनि खां व्यूज़ वठूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। गाह जी थोरी कम त अॻे वारे गाह हिन साल गाह कोन्हे, माल जे लाइ तमामु तकलीफ़ आहे। बाक़ी फसल तमामु अॻे वारे खां बहितर ॿीण साईं कोरड़ थींदी आहे, मुङ थींदो आहे, ॿाझर थींदी आहे, गुआर थींदी आहे, मोठ थींदी आहे। जी हा, तमामु बरसाति त 3 बरसाति पई चुकियूं आहिनि। पहिरीं बरसाति विच में जाम वक़फ़ो करे 2-2.5 महीने जो, तंहिंजे करे वरी थोरो कसा थिया, वरी 2 बरसातूं लॻो हीअं तमामु भलियूं थी वियूं। हाणे त अञा बि हाणे लॻो पियो आहे बरसाति जो, साईं परे परे जा माण्हू हिते ईंदा आहिनि। टोटल सिंध जा माण्हू जेके वास्ते वारा सभु ईंदा आहिनि, बग़ैर वास्ते वारा उहे बि घुमण जे लाइ, ॾिसण जे लाइ, मुंहिंजो भरण जे लाइ, रौनक भली आहे पेटनि में ॾिसण जे लाइ आहे। थोरो इलाइक़ो आहे तमामु भलो वासी आहियूं ऐं हिते असां वटि ॿाझरियूं, गुआर, तिर, मुङ तमामु भला आहिनि। ऐं बरसातूं पछाड़ जे करे थोरो गाह जी असां वटि कमी आहे। बाक़ी गुआर, ॿाझरी, तिर, मुङ, मोठ हर शइ असां वटि भली आहे, तमामु भली आहे। कश्मीर मुल्क साईं लॻो पियो साईं घुमण जे लाइ। किथां किथां जा माण्हू जाम था अचनि, सिंध में कराची, नवाबशाह, टंडो आदम, खैरपुर, लाड़काणे ताईं माण्हू साईं असां वटि आया जाम घुमण जे लाइ। फर्स्ट क्लास थियो आहे, रब जा लख एहसान। अञा बरसाति जो इम्कान लॻा पिया आहिनि। बेपरवाह बादशाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अन्न पाणी जाम थी वियो आहे थर में, ॾुकर आहे कोन। थर जा माण्हू रुॻा ख़ाली दॿू था ॾियनि, असीं बुख था मरूं। अन्न जाम थी वियो आहे थर में, बुख न को का शइ कोन्हे। गिदरा, चांह, मैल, ॾेरा सभु हेठि आहिनि ई कोन, सभु मथे आहिनि। भलो आहिनि फसल। अॻु में जेको बरसाति हूंदियूं घटि हूंदियूं, बुख मरी वेंदासीं, माल बुख थो मरे, असीं बुख मरी वेंदासीं। हेल शुक्र अल्हम्दुलिल्लाह। फसल असां वटि मुङ आहे, गुआर आहे, कोरड़ आहे, छांव, गिदरो, हर शइ असां वटि जाम लॻो पियो आहे माल हिते साईं। नाज़रीन, तव्हां हिते छाछरे जे ॻोठ उमेद अली रिंद जे रवासियुनि ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु आहे त बरसातूं सुठियूं पवण करे असांजा फसल तमामु बहितरीनु फसल थिया आहिनि, जंहिंमें जेको आहे सो गुआर आहे, ॿाझर आहे, तिर आहिनि, मूवट आहे, ऐं ॿियो जेको बि फसल आहे तमामु बहितरीनु फसल थिया आहिनि हिन भेरे। ऐं हिननि जो इहो पिणु चवणु आहे त असांजे इलाइक़े में जेको आहे सो ख़ूबसूरती हुअण करे जेको सो परे परे खां जेके शहरी ॻोठाणा एंजॉय करण लाइ हिते पिणु पहुतल आहिनि, जेके मुख़्तलिफ़ हंधनि खां ईंदा आहिनि, हिते असां वटि रिहाइश पर राति जो रहंदा आहिनि, सुबुह जो वरी पंहिंजे ॻोठ ॾे रवानगी कंदा आहिनि। साथी रिपोर्ट सां गॾु खैर मोहम्मद रिंद, छाछरो।